अचो सही अचो साईं सलाम अलैकुम बता सही है साईं आयो आहे इंटरव्यू कंदो साफ़ी आहे तव्हांजो ये तो जो असांजे इलाइक़े जो साफ़ी आहे सही बिस्मिल्लाह आया पाण त मिलिया अथई वरी बि साहिब जे साम्हूं मिलियो त अदब न कयो साईं चयो साईं फाइन फाइन असां साईं आहियूं असांजो हिकिड़ो रिपोर्टर आहियूं हिकिड़ो वेब टीवी चैनल खोलियो आहे पंहिंजो उन जे लाइ असांखे ख़बर पई त तव्हां लंडन मां आया हुआ ऐं सियासत में तव्हांजो ॾाढो इंट्रस्ट आहे त असांजो तव्हां खां थोरो घणो इंटरव्यू वठूं जेकॾहिं तव्हां वटि टाइम हुजे त पोइ 2 मिंट ॾियो असांखे हा छो न ॻाल्हायो त पोइ साईं पोइ जेको असां वेब टीवी ते रखी तव्हांजो पोइ क्लिप व्हाट्सअप कंदासीं ठीकु आहे साईं हा यस 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 वाई नॉट ईअं चइबो न हा हा सही अस्सलाम वालेकुम नाज़रीन जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां आहियां तव्हांजो पंहिंजो रिपोर्टर शेरू ख़ान शरारती जीअं त हिन महिल असांजो वेब टीवी जेको आहे शरारती टीवी तां ही इंटरव्यू नशर थींदो इनशाला तमामु जल्द असां सां गॾु वॾेरे पुज़ट ख़ान जो जेको अॻियां पुटु आहे उहो लंडन हुयो ऐं अॼु वापसि आयो आहे सियासत में ॾाढो इंट्रस्ट वठे थो वॾेरे पुज़ट ख़ान लंडन में पढ़ियो आहे लंडन में पढ़ियो आहे पर सियासत में ॾाढो इंट्रस्ट वठे थो त हिते एमपीए जे सीट ते चवे थो मां बीहंदुसि अॻिते हली ही अप्लाई कंदो पंहिंजो एमपीए जे लाइ त इन जे करे असां हिन खां सुवाल कंदासीं त अवाम जा मसइला कीअं हल कंदो वॾेरे पुज़ट ख़ान जो अॻु जा पुटु आहे साईं जिन साईं हलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम साईं तव्हां हे जेको ॾिसो था हे ग़रीबनि जा मसइला आहिनि काफ़ी जीअं हिन महिल झुड़ाली मौसम लॻी पई आहे सुभाणे जेकॾहिं मींहुं वसे त तव्हां कीअं उन पाणीअ खे कीअं रोकींदो गिटनि मां ॾिसो न जॾहिं बारिश थींदी आहे बारिश साईं जॾहिं बि थींदी आहे त असां इहो ॾिठो आहे त जॾहिं बि बारिश थींदी आहे त जेके वॾा माण्हू पंहिंजे घरनि में निकिरी वेंदा आहिनि ॿाहिरि न निकिरंदा घिटियुनि में पाणी पी घर गटर जेके हूंदा आहिनि खुलिया पिया हूंदा आहिनि अवाम परेशान हूंदा पर को बि एमपी एमएलए तरह जो जेको आहे उहो ॿाहिरि न ॿियो मसइलो इहो आहे न साईं मसइला एतिरा आहिनि जो तव्हां मसइला मां तव्हांखे घणाए थकिजी पवंदो सॼे अवाम जा मसइला मच्छरनि जी पट लॻी पई आहे हिन महिल बीमारियूं वधी वयूं आहिनि गंदगीअ जे करे एॾो मसइला थी विया आहिनि उनजी वजह आहे न गंदगी जी वजह छा आहे पाणी जो पाणी साईं ॾिसो पाणी में आहे कोन पाणी असांखे सफ़ा मिले कोन थो पाणी जेको असां पियूं था उन में जरासीम आहिनि उन खां पोइ साईं पाणी जेको आहे मथां बंदि थियो थो वञे असांजी टुटियुनि में पाणी कोन थो अचे असां पैसनि ते टैंकर था लॻायूं पिया पाणीअ जी वॾी परेशानी लॻी पई तव्हां पाणीअ जे मसइलनि खे कीअं ॾिसो मसइलो उहो ई ॾिसूं था न मां ॻाल्हायां थो त पाणी जो मसइलो हल थींदो गटरनि जो मसइलो हल थींदो गटर तव्हां ॾिसो त साफ़ खे ॻाल्हाइण ॾे हे बि क्या मुठो ॻाल्हाईंदो छा तूं सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदो साफ़ बि त ॻाल्हाईंदे जवाब तो जो मां वठी आयुमि बा तूं त साहब जो इंटरव्यू कर न तूं पाण श्री के तोखे ॿुधो आहे दुनिया में तुंहिंजो चैनल आहे ख़बर आहे तुंहिंजो इंटरव्यू कर न सुबुह खां वठी ॻाल्हाए तो हे अंगूठो ॻाल्हाईंदो छा तूं रुगो बकवास थो करे हिन खे बकवास करण ॾे न तोखे पैसा बि असां हुनजे लाइ बकवास छो थो चरियो आहे छा साईं ॿोली ईअं सम्झंदा ॿोली साईं हुनखे ॻाल्हाए मूंखे छो थो ॻाल्हाए कुते वांगुरु भौंके थो त अकेले खे भौंकण ॾे रुगो ॻाल्हाए त साफ़ ई थी विया ईअं त साईं माइक खणी बीहो पोइ साईं बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे हे जेको पाणी गटरनि जो जेको रोडनि ते आयो आहे इन जी ख़ासि वजह इहा आहे त पाणी गटर बंदि था थियनि बारिश वसे थी जॾहिं घणी बारिश वसे थी त पाणी बि घणो थो थिए साईं पाणी त घणो अचे थो पाणी त अचे थो हिनजो छा तव्हां रद्द अमल छा सोचो आहे त जेको ॿुधाए थो न पुट त जॾहिं पाणी निकिरंदो त गटर खुलंदा त जेको आहे सो उनजो पाणी निकिरंदो पाणीअ खे तव्हां छॾे ॾियो महांगाई वधी वई आहे कीअं महांगा थी विया आहिनि अटा महांगा थी विया बाबा हिन खे आहिनि ॻाल्हाइण ॾे न तूं बकवास करे त हे बकवास करे न ॿुधाए न माण्हुनि खे वात सां त बाबा सफ़ा रदी आहे तूं छो वठी आहीं अहिड़े खे साईं ॻाल्हाइण ॾे ई नथो यार लंडन मां आहियां छा मां गोसपुर मां आहियां महांगाई ते साईं कीअं कंट्रोल कंदो महांगाई ते ईअं कंट्रोल कंदासीं त जेके दुकान वारा आहिनि ख़ासि करे शरू दुकानदार इन जी वॾियूं शिकायतूं असां वटि आयूं शिकायतूं काफ़ी आहिनि शिकायतूं अवाम जूं एतिरियूं आहिनि तव्हां खां जो तव्हां वोट वठी पोइ तव्हां गाइब था थी सही तरीक़े सां त ॿुधण न हुनखे हा साईं साईं हिकिड़ो मिंट तव्हां जज़्बाती न थियो ॿी हिकिड़ो मिंट तूं पाण कुटे त साईं छो कुटींदो साफ़ त आज़ाद साफ़ ते हथु खणंदो पाण कुटे ते ॻाल्हाइण त ॾेई असां बदिलूं साईं असां साफ़ हिन जो ख़बर आहे मुंहिंजो चैनल आहे यूट्यूब जो सभई खोली वेठा आहिनि सभई खोली वेठा आहिनि। जेको घरो कावड़े तो यूट्यूब चैनल खोले तो साफ़ ई असां इज़तदार असांजा दोस्त निक में करे चकू ॾियईं न हिकिड़ो हेॾी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी बाबा तूं रुगो बकवास करे त अॻिले खे बकवास करण ॾींदो ईअं न चओ न साईं बकवास छो थो अचे मुंहिंजे नाले छो थो अचे हिनखे सम्झाए न इहो कट कजो हुनखे बकवास चरियो मां छा अॻिले खे जख खाइण ॾियो हा खाए जख हाणे माफ़ कजो तव्हां ॿुधायो बाबा हाणे ॾिसो ही बादल साम्हूं साम्हूं ही बादल बीठा आहिनि हाणे बादल कंहिंजो पुटु आहे
बादल खे छॾे ॾियो अथई बादल कंहिंजो पुट बादल लॾे हाणे ॿुधो, बादल जो हाणे मां माण्हू छा थी ॻाल्हि? साईं अच्छा इहो ॿुधायो त तव्हां जेको लंडन में पढ़ी आया आहियो तव्हां छा सोचियो आहे असांजे हिते मसइला जेके मां ग़रीब साईं अॻ में जेको ग़रीबनि खे जेको नुक़सानु पहुतो आहे न उनजो सॼो अज़ालो कंदासीं साफ़ ई भई मां साफ़ ई गुनाह आहे, मां साफ़ ई मां तोखे इंटरव्यू करण ई नथो अचे। कोटी लाइ साफ़ ई मां छा में साफ़ ई आहे? तव्हां सां ते हमलो था कयो तोखे ॾींहुं कराईंदो सही मां। अमेरिका जो धमकियूं था ॾियनि हे मां इंसाफ़ जे लाइ छा आहे कार्ड ई कोन्हे साईं हे ॾिसो कार्ड ई कोन्हे जाली साहब बसि हाणे वठ हेलो हाणे वठ साईं अचो अचो बसि हाणे पाण ई कयूं था तूं कर इंटरव्यू पाण था कयूं पोइ हलाईंदे छा थिए बसि ख़ुशमद पर घर ॿारनि खे ॾेखारी हा ॿियो छा हा साईं अस्सलाम वालेकुम असां वटि हिन वक़्तु मोतबर माण्हू आहे साईं पुज़त ख़ान जो अॻिजायो पुटु अमेरिका मां आयो आहे हिन जेको आहे सो हालात ॾिठा आहिनि हिते ग़रबत जेकी आहे असां वटि उनखे ख़तमु करण लाइ साईं पुटु कहिड़ा उपाय साईं सही बाक़ाइदे गुरूबत खे ख़तमु कंदासीं बाक़ाइदे चवंदा आहिनि न रहेगा बांस न बजेगी बांसुरी जॾहिं ग़रीब ख़तमु थींदा त गुरबत पाण ख़तमु थींदो न त मां ग़रीब ख़तमु कंदुसि पहिरियों शुरूआत तोखां